ॾाढो ज़बरदस्त, ज़ोरदार ताड़ियूं अदा ज़ामिन जे लाइ। ॾाढो सुठो लॻो, सच पुछो। मथे वेठल दोस्त, हेठि असांजूं फैमिलीज़, हेॾां असांजूं भेनर डॉक्टर्स। मां चाहींदुसि त सभिनी जे लाइ त आहे ई आहे, पर हिननि अधुनि जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थियणु खपनि, ज़ोरदार ताड़ियूं दिलि सां। ऐं इहो ई प्रोग्राम सच पुछो त हिकिड़ी ख़्वाहिश रही, अहिड़ो प्रोग्राम कयूं जंहिंमें असांजूं फैमिलीज़ बि आराम सां प्रोग्राम मां महज़ूज़ थियनि, एंजॉय कनि, ऐं असांजा भाउर बि पंहिंजे पंहिंजे हिसाब सां हिन सेलिब्रेशन खे एंजॉय कनि। ऐं उहो ई थिए पियो। ऐं तव्हां ॾाढो शानदार थियो आहे। मूं वटि लफ़्ज़ न आहिनि जेतिरो हिन प्यारो ॻायो आहे असांजे दोस्तनि जंहिं जंहिं हिते परफॉर्म कयो आहे। ऐं अदा अयाज़ खे आउं गुज़ारिश कंदुसि त अचनि भले, हिते असां केक बि कटींदासीं, छाकाणि त उहा हिकिड़ी सेलिब्रेशन आहे। जेतिरा हिते मौज़िज़ महिमान वेठल आहिनि, खोड़नि जा असां वटि अञा नाला अजरक ऐं शील्डूं रहियल आहिनि, उन्हनि खे बि असां पेश कंदासीं। हींअर हलूं था अॻियां प्रोग्राम खे वधाइण लाइ। त जीअं असां ॻाल्हि कईसीं त पंहिंजी पंहिंजी जेका ज़िम्मेवारी निभाई आहे दोस्तनि, जेको पे बैक कयो आहे सोसाइटी खे। हींअर असांजो जेको आर्टिस्ट आहे तालुक़ त थर सां अथसि, पर सच पुछो त हुन एॾो शानदार कमु कयो आहे। हू सिर्फ़ु आर्टिस्ट न आहे, पर हू दर्द बि सम्झे थो। तमामु घणा शागिर्द पैदा करे ऐं उन्हनि खे ॿियनि मुल्कनि ॾांहुं, ॿियनि शहरनि ॾांहुं परफॉर्म करण लाइ, अॻियां वधण लाइ सेखारे पियो। मां हिन साल ॾियारी मिठी में कई। मां जॾहिं हुनजे घर जे ॿाहिरां वियुसि त सॼो घर ॾीआ 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 ऐं मथां अलम बि लॻल हुयो। एॾो सुठो लॻो, एॾो प्यारो लॻो मूंखे त इहा असांजी उहा पुरसुकून अमन वारी सिंध जंहिंजी ख़्वाहिश रही, ऐं हाणे उहा वरी वधे पई हिक ॿिए ॾांहुं। इहो प्यारु वधणु खपे, इहो ईअं ई सिलसिलो हलणु खपे। ॾाढी सुठी ॻाल्हि कई असांजे दोस्तनि हिते। असांखे हाणे चेंज करिणो पवंदो, पॉज़िटिव चेंज करिणो पवंदो। तीअं ई असां वटि जेको हींअर आर्टिस्ट आहे जंहिंजी मां ॻाल्हि पियो कयां, थर सां तालुक़ पर आवाज़ कमाल जो अथसि। ॾाढो सुठो इंसानु आहे, ॾाढो मिठो इंसानु आहे, सुठो ॻाईंदो आहे। न्याज़ निवड़त उनजे रत में शामिल आहे। इहे असांजा जेके थर जा प्यारा दोस्त, कंहिंजा नाला वठी कंहिंजा नाला वठां उस्तादनि जा, जंहिं पंहिंजो पाण निभायो आहे। तव्हांजी ज़ोरदार ताड़ियुनि में ॾाढो सुठो आवाज़ अंदाज़ जो इंतज़ारु, ॾाढो इंतज़ारु कयोसीं। अॼु हुनखे साम्हूं आउं बि ॿुधंदुसि, तव्हां बि ॿुधो। प्यारो माण्हू, प्यारो परफॉर्मर, ज़ोरदार ताड़ियुनि में अचे थो उस्ताद रजब फ़कीर। यकीनन ॾाढो ख़ूबसूरत प्रोग्राम आहे ऐं हिन में वेठल तव्हां सभई सुहिणा माण्हू आहियो। इब्राहिम मुंशी साहिब जिन जे तख़युल सां नई कंपोज़िशन आहे मुंहिंजी, हुन सां आगाज़ कंदासीं। उन खां बाद में तव्हांजूं फरमाइशूं ज़रूरु पूरी कंदासीं। सिंध ये आहे जियां तारन में तारन में चंद
मिसरी तोड़े खंड अला मट नहिन जी मिट्टी जा दीन धर्म सब धरती जाया मक्के मदीने जो को मट कोने मके ऐं मदीने जो को मट कोने मगर सिंध मुंहिंजी कंहिंखां घट कोन्हे कंहिंखां घट कोन्हे दीन धर्म सब धरती जाया धरती आहे उत्तम दीन धर्म सब दीन धर्म सब धरती जाया धरती आहे उत्तम दीन धर्म सब धरती जाया धरती आहे उत्तम इंसानन जी आ जाइए जो इंसानन जी आ जाइए जो आहे भुआई भरम इंसानन जी आ जाइए जो आहे भुए भरम इंसानन जी आ जाइए जो आहे भुआई भरम इंसानन जी आ जाइए जो आहे सिंध धरती ता मेरे मन खे 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 भाग्या कन भसम धरती दीन धर्म 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 धरती दीन मिट्टी सां मोहब्बत जायज़ मिट्टी सां मोहब्बत जायज़ शरअन कहिड़ो शर्म मिट्टी सां मोहब्बत जायज़ शरअन कहिड़ो शर्म मिट्टी सां मोहब्बत जायज़ शर्म कहिड़ो शर्म सिंध दरिया जूं बेई
कंधियूं सिंध दरिया जूं ॿई कंधियूं सुहिणो आहे संगम दरिया जो ॿई कंदियूं आहे पंहिंजो संगम मुंशी महकूं सिंध मिट्टीअ जूं सिंध मिट्टीअ जूं मुंशी महकूं सिंध मिट्टीअ जूं मुंशी महकूं सिंध उथलियूं अरब अजम धरती दीन धर्म 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 धरती दीन